मीडिया के घुरा वजू फकीरा वजू थोड़ा थोड़ा पासे बस साईं मुझो अर्ज़ु आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजे वज़ीर आला साहब हुकूमत सिंध जी 2 करोड़ जो राशन हिकड़ी रात में विरहायो आहे जेको रिकॉर्ड आ न तो ॾिठो न मूं ॾिठो न हुन ॾिठो न हिन ॾिठो न हुल्लु थियो न हंगामो थियो न कोरोना वायरस जे वधण जो ख़दशो थियो मां जेको एहसास सपोर्ट प्रोग्राम वज़ीर आज़म साहब हलाए रहियो आहे हा उन खे बि मां चवां तो मुझो गाल के मां कंटिन्यू कया त वज़ीर आज़म साहब के पे या गुजारिश थी कजे त जेको एहसास प्रोग्राम आहे उन में हिकड़े हंध माण्हू गॾु पिया थियनि ऐं मायूं गॾु पिया थियनि जंहिंमें कोरोना वायरस जे वधण जो वधीक ख़दशो वॾो फ़क़ीर वॾो हाणे मां उन खे सलाह ॾींदुसि त वज़ीर आला साहब सां राब्तो करे सिंध जे वज़ीर आला साहब सां राब्तो करे उन खां फार्मूलो पुछे त 2 अरब जो राशन हिकड़ी रात में कीअं विरहायो अथसि उहो सिखे उन तरीक़े सां माण्हुनि खे पैसा ॾे ऐं जे इहो बि उन खां नथो पुॼे एतिरी महिनत नथो करे सघे त सभु पैसा जेके अथसि उहे हुकूमत सिंध वज़ीर आला साहब ॾे मोकिले तो हुनखे ॿुधाए उहे झट में हिकड़ी रात में हुनखे उहे 15 खरबान अरबान जेके पा विरहाए ॾींदो लिस्टूं बि ठाहे ॾींदो फर्स्ट क्लास करे ॾींदो अंगूठनि साईं सां